हैदराबाद में खबर अवां ताईं पहुचाईंदासीं। हैदराबाद में घर में बाहि लगण सबब औरत सड़ी फौत थी वई आहे। अफ़सोसनाक ख़बर हैदराबाद में अवां ताईं पहुचायूं पिया, जिते घर में बाहि लगण सबब औरत सड़ी फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कयो था हैदराबाद में मेहरान टीवी जो रिपोर्टर सलीम मल्हा टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। सलीम मल्हा, कहिड़ा तफ़सील आहिनि बाहि बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद में रेलवे स्टेशन भरसा एक घर में ओचितो बाहि लगी है, जंहिं नतीजे में एक औरत सड़ी फौत थी वई है, जॾहिं त ॿ जेके ॿार मुतलिक़ ॿुधायो वियो आहे त उहे ज़ख़्मी थिया आहिनि। फौती ऐं जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त ही जेका बाहि आहे उहा सिलेंडर फाटण जे नतीजे में जेको आहे उहा लॻी आहे। फौती औरत जी सुञाणप 35 साल अजीबा मल्हा तौर ते थी आहे। रेस्क्यू अमले मूजिबि घर अंदरि वॾी मिक़दार में किचरो, नीलामी जा जेके पर्दा, कपिड़ा ऐं ॿियो इस्तेमालु शुदा जेको सामान रखियल हुयो, जंहिंखे जेको आहे सिलेंडर फाटण खां पोइ बाहि लॻी आहे। हादसे वक़्तु घर में जेको आहे जेके ॿार ऐं हुनजी वालदा मौजूदु हुया। वालिद जॾहिं त जेको आहे नाश्तो वठण लाइ ॿाहिरि वियल हुयो ऐं इतला ते रेस्क्यू 1112 जी टीम उते पहुती, बाहि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे ऐं इलाइक़े खे क्लियर करार ॾिनो वियो आहे। सलीम मल्हा, हैदराबाद ऐं भरपासे में सिलेंडर फाटण जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। हुकूमती सतह ते कहिड़ा क़दम खंया विया आहिनि गैर क़ानूनी गैस जेका आहे उहा विकिरो थिए पियो, उनखे बंदि करण जे लाइ? ॾिसो, इन क़िस्म जा जॾहिं बि के हादसा या वाक़िया थींदा आहिनि त कुझु ॾींहंनि जे लाइ जेके दुकान आहिनि गैर क़ानूनी तौर ते सिलेंडरनि जा, उन्हनि खे त बंदि कयो वेंदो आहे, पर उन खां पोइ कुझु ॾींहंनि अंदरि उहे जेके गैर क़ानूनी जेके सिलेंडर्स या वॾी तादाद में दुकान आहिनि ऐं उहे गुतियल आबादी वारनि इलाइक़नि में घणे भाङे उहे दुकान आहिनि, पर उहे मुस्तक़िल तौर ते बंदि नथा थियनि। ज़िले इंतिज़ामिया दावा कंदी आहे त असां सख़्तु क़दम खंया आहिनि, पर अमली तौर ते अहिड़ी का बि शइ ॾिसण में न ईंदी आहे। ठीकु आहे सलीम मल्हा, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।